सीता रोड शहर जे मशहूर ऐं मसरूफ़ बुंदू चौक वटि नेशनल बैंक भरिसां वाक़े वापारी आबिद अली ख़ानज़ादे जे घर में धाड़ो। 4 नामालूम हथियारबंद वापारी आबिद अली ख़ानज़ादे जे घर अंदर रात जे पेट में दाख़िल थी औरतनि ऐं मासूम ॿारनि खे हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कमाल बढ़ाए खेनि घर जे हिक कमरे में बंद करे लखें रुपया रोक 2 तोला सोन मोबाइल फोनूं मोटरसाइकिल समेत क़ीमती सामान खणी मौतमार धमकियूं ॾेई आसानी सां फरार थी विया। मुतासिर वापारी मीडिया अॻियां पेश आयल धाड़े वारे वाक़े ख़िलाफ़ दाईंदे चयो त असां सां नसूर नाहक थियो आहे। नेशनल बैंक सां लॻ मुंहिंजे घर में हथियारबंद दाख़िल थी असांजो उलह तुलह ॿारे विया आहिनि। मुज़ाहिमत करण ते मूंखे पिस्टल जा बट हणी मौतमार धमकियूं ॾेई आसानी सां फरार थी विया। पेश आयल अफ़सोसनाक वाक़े ते शहरिन अदम तहफ़ुज़ ऐं वापारियुनि जे घर में धाड़े वारे वारदात ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चितार ॾींदे चयो आहे त शहर जे मसरूफ़ रोड ते अहिड़ी वारदात अफ़सोसनाक आहे। हाणे माण्हू घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। हिननि SSP दादू खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे असां सां थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। जॾहिं त सीता रोड टाउन कमेटी चेयरमैन कमबर अली ख़ान लगारी वाक़े वारे हंधि पहुची ख़ानदान सां एकता जो इज़हार कंदे तफ़सील मालूम कया ऐं पुलिस खे हिकदमि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पण सख़्त हिदायतूं जारी कयूं आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त सीता रोड शहर बदअमनी जे वरचड़ी वियो आहे। शहर जे भरपासनि वारे इलाइक़नि में फुरूं त आम हुयूं पर हाणे शहर अंदर हथियारबंद घरनि में दाख़िल थी धाड़ हणण वारो सिलसिलो बि शुरू करे छॾियो आहे जेको इंतिहाई ॾुखोईंदड़ ऐं ॻणती जोॻो अमल आहे जंहिंजे भरपूर नमूने शहरी निंदा कई आहे ऐं कार्रवाई जी घुर कई आहे। मुंहिंजो नालो मेर अली आहे। सर रात जा 3 पिया थियनि असां वेठा आहियूं नेशनल बैंक बुंदू चौक ते, ठीकु आहे न। पासे में घर आहे। रात जो 3 बजे असांजे घर में 4 हथियारबंद घिड़िया आहिनि जेके उथंदे वॾे जे कमरे में आहिनि। जीअं मतिलबु शोर शराबो थियो आहे मां उथी जीअं अंदरि वियो त 2 हथियारबंदनि मुंहिंजी तरफ़ रिवाल्वर कयो आहे, ठीकु आहे। पोइ असां सभिनि घर वारनि खे यरगमाल बणाए विहारे छॾियो अथनि। पोइ 2 जेके हुया हथियारबंद पोइ हुन कमरे में सॼी कार्रवाई कई अथनि। हर शइ असांजी मतिलबु कढी अथनि। पोइ हिते आया आहिनि। हिते असांजा मुंहिंजे कैश कढी आहिनि 40,000 ऐं 2-2.5 तोलो सोन उहो कढी आहिनि। मोटरसाइकिल हितां कढी आहिनि ऐं मोबाइल मुंहिंजे हितां मूंखे फुरे यरगमाल बणाए। असां चुरनि न पिया ॾियनि। चवनि पिया हिते वियो असां मतिलबु कुझु चऊं पिया त ॻाल्हाइण बि न पिया ॾियनि। हीअ त शहर जो मशहूरु धमकी ॾेई आहिनि त जे अगरि तव्हां मतिलबु कंप्लेन कई आहे या को कंहिंखे शिकायत कई आहे त असां मतिलबु दुकान ते शूट करे हलिया वेंदासीं। घणा हथियारबंद करे सघंदो 4 हथियारबंद। हीअ त शहर जे मशहूरु जेको चौंक आहे ऐं मसरूफ़ आहे। राति जो 1-2 वॻे ताईं हिते हो सर चई आहिनि त असां लाइ को मसइलो ई न आहे। असां सुभाणे बि अची सघूं था। असां जेॾी महिल दिलि चवंदो असां हलिया ईंदासीं। जे कंहिंखे बि तव्हां मतिलबु चइबो असांजे लाइ असां जेके इश्तिहारियूं असां ते गवर्नमेंट जो इनाम आहे। असां लाइ माण्हू मारण को मसइलो न आहे। जे तव्हां कुझु अहिड़ी एक्टिविटी कंदो या कार्रवाई कंदो त असां तव्हांखे दुकान ते शूट कंदासीं। हुन असांखे धमकी ॾिनी आहे जे पैसा न ॾींदो त असां हिन खे खणंदासीं। पोइ मजबूर थी असां हथ मथे कया ऐं असां को बेवाजबी करिया आहिनि। असांजो सोन पैसा असांजी मोटरसाइकिल हर शइ बेवाजबी असांजे घर में जेको नाइंसाफ़ी करिया आहिनि। ॿारनि जे विच में यरगमाल बणाए वॾे खे धक हयां अथनि। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं असांखे गवर्नमेंट जी तरफ़ तहफ़ुज़ खपे। ऐं सर नेशनल बैंक नज़दा जेको चौकीदार मुक़ररु थियल आहे हर महीने असांखां पैसा 200-300 वठे थो त बि को तहफ़ुज़ न आहे। असांखे धमकियूं धाड़ ॾेई आहिनि। असांखे इंसाफ़ बि खपे। असांजो जेको नुक़सानु थियो आहे उहो असांखे मोटाए ॾिनो वञे ऐं इहा असांजी अपील आहे। खपे गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे धमकियूं ॾेई आहिनि त शूट करे वेंदासीं। जे तव्हां को कंप्लेन वग़ैरह कई आहे असांखे पुलिस जी तरफ़ां हर शइ जी प्रोटेक्शन खपे। इहो असांजो मतिलबु पहिरियों महिरबानी करे मोटाए ॾियो। रात जो असां 3 वॻे पंहिंजे घर में हुयासीं त हो जेके आया मां जेके दाख़िल थिया आहिनि ऊंदो हुई त असां जीअं हुन ते झपियासीं त तव्हां मुज़ाहमत कई तव्हां सां उन्हनि जेको तशदुद उन्हनि खे कयो तव्हांजे मथां। पोइ उन जो रिवाल्वर मूंखे लॻो सीने में त सम्झे त मूंखे रतु वहियो हितो। बाक़ी पोइ उन्हनि जेका असांजी लेडीस आहे का उन्हनि